पन्नू आकिल जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान सरदार डॉक्टर आफ्ताब हुसैन सुमरो जिन जे सुमरा हाउस ते पहुची वर्ल्ड चैंपियन आलिया सुमरो जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। पाकिस्तान जी न्याणी असां सिंधी क़ौम जो फ़ख्र आलिया सुमरो जो कराची जे लियारी वारे इलाइक़े जी रिहाइश पज़ीर आहे, जिन आलमी सतह ते थाईलैंड खां बॉक्सिंग जो मुक़ाबिलो खटे गोल्ड मेडल खणी पंहिंजे नाले करे न सिर्फ़ पंहिंजी क़ौम जो नालो रोशन कयो पर पूरे पाकिस्तान जो नालो रोशन कयो। आलिया सुमरो जंहिंजे मद मुक़ाबिल थाईलैंड बॉक्सर खे नॉकआउट करे फ़तह पंहिंजे नाले करे छॾी। आलमी सतह ते पाकिस्तानी बॉक्सर्स जी कामयाबी जा सिलसिला जारी आहिनि। ख़ातून बॉक्सर आलिया जिन पंहिंजे पाकिस्तान जो नालो बुलंद करण में पंहिंजो हिसो शामिल कयो। आलिया सुमरो जे अगस्त में भारतीय ख़ातून बॉक्सर सां मुक़ाबिलो चैलेंज फाइट रखियो वियो आहे। कामयाबी खां पोइ आलिया सुमरो पंहिंजे जज़्बात जो इज़हार कंदे चयो त कामयाबी सां हिन एतमाद में इज़ाफ़ो आयो आहे ऐं क़ौम जी दुआऊं ऐं सपोर्ट आहे त इंडियन बॉक्सर खे बि शिकस्त ॾेई पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करण जी कोशिश कंदसि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।